بسم الله الرحمن الرحيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام محمد وعلى آله الطيبين الطاهرين المعصومين المظلومين. السلام علیکم محترم سامعین. اسان तव्हांजी ख़िदमत में القاب اميرالمؤمنين में वधाई ते अॼु पहुता आहियूं त अली इब्न अबी तालिब जी उहा ज़ात आहे जेको नमाज़ जी हालत ऐं रुकू जी हालत में मुंडी ज़कात में ॾेई छॾियऊं. उहा अली इब्न अबी तालिब आहे जंहिंजी तार सुभान सां हुई ऐं हुन साइल बि सुवाल कयो ऐं उन खां बाद जॾहिं कंहिं जवाबु न थिए ॾिनो त उन वक़्तु सुभान ताला जी बारगाह में मुतवसिल थियो ऐं तवसुल करे फरमाई, या अल्लाह तुंहिंजी बारगाह मां ख़ाली थो वञा. त बारगाह इलाही सां तार सुभान जी सां तार अली इब्न अबी तालिब जी बि मिलियल हुई, जंहिंजे करे उहा आवाज़ अलीअ बि ॿुधी ऐं पंहिंजी हथ जे इशारे सां उनखे मुंडी ज़कात में ॾेई छॾियऊं. उहा मुंडी का आम मुंडी न हुई जेका उहो तोहफ़ो हज़रत सुलेमान नबी जो हुयो ऐं हज़रत सुलेमान उन मुंडी पाण वटि रखंदा हुआ, जंहिंजे ज़रिए सां सभु ताक़त क़ुवत उन हथ में हुई. जहिड़े नमूने सां इहा ई मुंडी जॾहिं अली इब्न अबी तालिब पाती हुई त तारीख़ जा जुमिला आहिनि त जिन्नात ऐं ॿियूं मख़लूक़ूं पखी परंदा बि जेके से ख़िदमत अली में हाज़िर थिया ऐं उहे चवणु लॻा त इन मुंडी जे ताक़त इहा आहे जंहिंजे करे हज़रत सुलेमान नबी पाती त असां उनजी ख़िदमत में हूंदा हुआसीं. जेका ख़िदमत वठणु चाहींदो हुयो असीं ख़िदमत कंदा हुआसीं. लेकिन अली इब्न अबी तालिब हाणे तव्हांजे हथ में इहा मुंडी आहे ऐं असीं तव्हांजे कब्ज़े में आहियूं. अलैहिस्सलाम फरमाइनि था असां जे मुंडी खां बग़ैर बि पहिरीं तव्हां अची सघो था, मुंडी खां ॿाहिरि, लेकिन मुंडी जे करे जेको वेझा थिया आहियो या क़रीब थिया आहियो ऐं तव्हां ख़िदमत था करणु चाहियो, असीं ख़िदमत वठणु न आया आहियूं बल्कि ख़िदमत करणु आया आहियूं. उहा अली इब्न अबी तालिब जी ज़ात आहे. हुननि खे चई तव्हां सभु आज़ादु आहियो, असीं ख़िदमत वठणु न ख़िदमत करणु आया आहियूं. वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.